पानी की शदीद खोट खिलाफ आबादगारनि तरफां अॼु वार जे मुख्य फाज़िल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। अचो त आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ओ नवाब शाह खे, ओ नसीर शाह खे, ओ दुनिया माइनर खे, हारी शहरी दुकानदार मजदूर बेचैन आहियूं त असां वटि असांजे शाखुनि में अॼु अगस्त महीनो पियो हले, पाणी आहे ई कोन, पुछड़ी ते ॿिज सड़नि पिया, ॿुजनि खे त छॾियो माल मरनि पिया, पीअण जो पाणी कोन्हे को, माण्हू दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, पर कंहिंजे कन ते का जूं बि कोन थी चुरे, ॼण को हुकुमरानी आहे ई कोन, हुकूमत आहे ई कोन, का नाले शइ कोन्हे का। असां अपील था करियूं आला अदालतुनि खे, रेंजर्स के ऐं सुप्रीम कोर्ट के त नोटिस वठी करे वारा जे हारी मजदूर ऐं आबादगार के पानी ॾेई करे हिननि मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। छो जो पाणी असांजो आइनी कानूनी हक़ आहे, शरई हक़ आहे ऐं अॼु मथां मुहर्रम जा ॾींहं अचनि पिया। हिननि साॻियो ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम के जीअं करबला जे अंदरि बेयारो मददगार करे पाणी बंदि कयो हो, अहिड़े नमूने सां वारां जो बि पाणी बंदि करे वारां जे माण्हुनि खे साॻियो अहिड़े ई तड़पाइनि था जीअं करबला में प्यास हुई, वारां में बि साॻी प्यास आहे, न पीअण जो पाणी आहे। हिकु माण्हू चयो शाइर त माठ कयां त मुशरिक छा जे कुछां त या काफ़र जे इन्हीअ वाई वारो सम्झ सचे ॾिनो चवी। ॿिए उते शाइर हक़ल कयोसीं त न की माठ करे मुशरिक कुझु न कुझु जो काफ़र इहदिन सिरातल मुस्तक़ीम कोन ही वाट इन में वर। अरे अदा ॾाढा ई कोन डर खोले ॿुधाए ख़ल्क़ खे। मां हर कंहिंखे खोले थो ॿुधायां, मां पंहिंजे हक़ जे लाइ न ॾिजंदुसि त मुंहिंजो हक़ आहे, मां घुरंदुसि सुभाणे मुंहिंजे मथां तशदुद थींदो, मुंहिंजे मथां केस थींदा, जो कुझु थींदो मूंखे मंज़ूर आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अॼु असांजी गवर्नमेंट, अॼु असांजी हुकूमत कोरोना वैक्सीन माण्हुनि खे ज़ोर ते थी हणे ऐं माण्हुनि जा जेको आहे तनख़ाहूं बंदि थी करे त माण्हुनि खे कोरोना वैक्सीन हणो, छाकाणि त माण्हुनि खे तनख़ाह बि न ॾियो। अरे तव्हां इन वॾनि माण्हुनि जी तनख़ाह छो नथा बंदि कयो त पुछड़ी ते पाणी पुॼायो, इन जी तनख़ाह छो नथा बंदि कयो त पुछड़ी वारनि खे इंसाफ़ ॾियो। जेकॾहिं पाणी रेगुलेटर ते पूरो आहे त और ते त किथे चोरी आहे, जिथे चोरी आहे उन चोरी तव्हांजो पकड़ो कमु आहे, मुंहिंजो पकड़ो कमु कोन्हे, जिथे का हेठां ई आहे का मथां ई आहे। असांजा ना हक़ आहे, असांखे सरव जो पाणी बि न ॾिनो वियो आहे, हींअर सावणी जो पाणी आहे हे न ॾिनो वियो आहे। असां इहो अर्ज़ु था कयूं, करारदार पैसा इहो था करायूं त हारी मज़दूर गॾिजी पंहिंजे एमपीए खे, पंहिंजे एमएनए खे, पंहिंजे तरह जे वॾनि माण्हुनि खे इहो अर्ज़ु कयूं त असां सां गॾिजी जे पाणी असांखे 10 मई ते पहुचे। जेको ही हथ वठी ऐं पोइते कयो पियो वञे, आबादगारनि खे हिकिड़ो कंगाल करण जी साज़िश आहे। पाणी त पूरी सिंध में आहे, दरियाउनि में ॿोॾि वारी सूरत हाल आहे, पर वारां में गुज़िरियल 20 ॾींहंनि खां ॿिजनि लाइ पाणी न आयो आहे। अलाए त छा सबबु आहे, हुकुमरान छा था चाहिनि, त वारां खे छा बंजर बणाइण था चाहिनि। हेॾे पाणी हूंदे पाणी जी चोरी जाम आहे। असां आला अमलदारनि खां ऐं अदालतुनि खां इहा था घुर कयूं त पाणी चोरनि खे काबू कयो वञे ऐं जेकी गैर कानूनी लूला आहिनि उहे बंदि करे असांखे पुछड़ी ताईं पाणी ॾिनो वञे। असांजे वारा तारीख़ में जेका पाणी जी खोट आहे, अवल पहिरां ॿुधाइबो वञे पियो त असांखां पाणी घटि आहे, पर हाणे त महीनो खनि थी वियो आहे। इन महीने खनि में असां ॾिसूं था पिया त असांजे वारे खां वठी करे सखर ताईं तमामु पाणी घणो आहे, दरिया फाटनि था पिया, पर हिते जेका पाणी जी खोट तमामु आहे, इहा असां सिधी सी सम्झूं था पिया त असांजी पीपल्स पार्टी इन जे हथरादू असांजी पाणी जी खोट कई वई आहे। असां बराए महिरबानी आबादगार ख़तमु थी विया, ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि, जंहिंमें कंहिं क़िस्म जो को बि शइ मिले कान थी पई, माल मरनि था पिया वञण में। असां मथे आला अख़्तियारनि खे गुज़ारिश था कयूं पिया महिरबानी करे इहो नोटिस वठनि ऐं असांजे वार ताईं पुछड़ी पाणी पहुचाइनि। चवणु हुयो त पाणी खोट सबबु इलाइक़े जे अंदरि ॾुकार वारी सूरत हाल पैदा थियो आहे, पाणी न अचण सबबु ॿिज सड़ी रहिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी वार तालुके जी समूरनि शाखुनि कौर, नसीर, पुना, तुनिया माइनर, लुंडी ऐं ॿियनि शाखुनि जी पुछड़ी ताईं पाणी पहुचाए आबादगारनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जारी रखी वञे। कैमरामैन इमखान तुनियो सां गॾु अयाज़ चांडियो, टाइम न्यूज़ वार। ओ नवाब शाह खे, ओ नसीर शाह खे, ओ दुनिया माइनर खे, ही वारा सुकाइण